अबू जी बंबू यो मवालिया ना हाँ बाबा ना सागो मवालिया मुझो वे दो सालो आहेरे मिठल गचल कपल फुटल टुकल बधल कुठल बाबा जी मिठल बेइज्जती थी वहाँ पर बिना ब्रेक मवाली असी तो यार वॾा बेइज्जता आहियूं असी तो तुझो कदर पिया कयूं असी बेइज्जता जेकॾहिं कंहिंखे इज़त ॾियूं त इहा वॾी ॻाल्हि न आहे अरे मवाली तू तो यार धनु धोबीअ जे घर जो नौकर चा करे अबू हाजी बाबू अरे हे न रहियो घर जो न रहियो घाट जो न मूं त तव्हांखे ख़त लिखियो रत पंहिंजे सां न त रईस वली मोहम्मद खान ऐं उन जा मुंशी मिठल सेठ धनुअ जे वञण खां पोइ मां हाणे बुख थो मरां महिरबानी करे मूंखे परणायो मुंहिंजो मतिलबु आहे त मूंखे नौकिरी ॾियो तव्हां वटि अहिड़े क़िस्म जो को ख़त आयो या के वाठे मुंहिंजी सिफारिश कई हुअ ॿुधायो न वाह वागू ऐं लाम लकुण हलड़ी बंदूक तुझो ठक्का ओ मवाली ये तो जज्बाती न थी थधे दिमाग था सोच जज्बाती थींदे त जेल वेंदे असां तो तोखे रोजगार सां पिया लॻायूं रोजगार तव्हां हुकुम कयो जेॾी महिल बि चवंदो मां तव्हांखे रोज़ गाॾी भॼी वेंदुसि पर मूंखे भॼण जी कहिड़ी ज़रूरत आहे तव्हां त भई आहियो नामी गिरामी बेइज्जत मां छो भॼां तव्हांखे ॾिसी वो तो सी आलम आशिकार बेइज्जता हूं रोजगार जो मतलब असी तोखे रोज़ीअ सां पिया लॻायूं रोज़ीअ सां कीअं बाबू हाजी बाबू मां लानत विझां तव्हांजी न रोज़ीअ ते मूंखे ख़बर आहे तव्हां मूंखां कहिड़ो कमु वठंदो ग़रीब गुरबनि जा दरवाज़ा भञराईंदो उन्हनि खां उगाड़ी कराईंदो अहिड़ी नौकरीअ खां मां बुख ते भलो आहियां हटी परे छो त बादशाह सलामत वञे अम्मा वाली ॻाल्हि खे सम्झ बाबल जो पासो खण न त ॻोठ में बि बेइज्जती थींदई ऐं घर में बि ईअं ई मुंहिंजी ॿाहिरि घर में वॾी इज़त आहे तव्हां सां गॾु बुछ न पोइ मूंखे बेइज्जती जा बस्ट लॻंदा ऐं मां परूण थी वेंदुसि ऐं उन परूण मां मुंहिंजी इज़त ईअं छणंदी जीअं पिरण मां अटो छणंदो आहे हटो परे हे रस्तो अथव निकिरो मां पोइ वञां जी बाबा संभाल अबू जी बंबू इहो मवाली छा चइयो त रस्तो सिधो अथव पेर ड्राहियो ओ ड्राहियो इहा केॾी न बेइज्जती आहे तोखे मूंखे थुक थुक थी आहे इहा केॾी न बेइज्जती आहे ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।